नाज़रीन तांसा खबर शेयर कंदा हलूं। मेहड़ रिपोर्ट मोहम्मद अली शेख। जागरता फोम मेहड़ पारां अक्टूबर इनकलाब जी 103 सालगिरह मेहड़ जे मकामी होटल में मल्हाई वई। तकरीब में सियासी समाजी अदबी तंजीमुन, वकीलन, अवामी जमहूरी पार्टी, कौमी अवामी तहरीक, अवामी वर्कर्स पार्टी, अवामी पोरियत तहरीक जी अगवाणन समेत वकीलन, सहाफ़िन, अदीबन ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदन शिरकत कई। उन मौक़े ते अक्टूबर इनकलाब जी 103 सालगिरह जो केक काटियो वियो। तकरीब खे ख़िताब कंदे AGP जे मरकज़ी सीनियर नायब सदर एडवोकेट सैयद लाल शाह, कौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर मुनव्वर जतोई, वकील डॉक्टर GM मक्सी, नामियारे कहानीकार सलीम मक्सी, वकील साजिद चांडियो, वकील सईद पंवर, पुनल खोसो, अतहर पंवर, वकील इमरान अली डेपर, मुदस्सर मगसी, वकार चांडियो ऐं ॿियनि चयो त अक्टूबर इनकलाब दुनिया जे मज़दूरनि ऐं हारियुनि जी सरमाईदारी निज़ाम खे तारीख़ी शिकस्त हुई। ॿी महाभारी जंग में रूस जेकॾहिं जर्मनी ऐं सनन इतिहादिन खे मात न ॾिए हा त अॼु पाकिस्तान समेत बरतानिया कंहिं बि रियासत खे आज़ादी न ॾिए हा। हुननि चयो त अक्टूबर इनकलाब सरमाईदारी निज़ाम जी सॼी दुनिया खे ताराज करे छॾियो आहे, जंहिंमां निजात हासिल करण लाइ पाकिस्तान समेत समूरी दुनिया में अक्टूबर जहिड़े सुर्ख इनकलाब जी ज़रूरत आहे। अक्टूबर इनकलाब सॼी दुनिया खे लोड़े छॾियो। उहा हारियुनि ऐं मज़दूरनि जे हक़नि लाइ कयल बग़ावत हुई, जंहिं ज़ार शाहीअ खे शिकस्त ॾेई हुकूमतुनि जो हिकु नओं निज़ाम क़ाइमु कयो, जेको सरमाईदारनि जी अख जो कंडो साबित थियो। उन मौक़े ते करारदाद पास करे घुर कई वई त सिंध जे ॿेटनि तां कब्ज़ो ख़त्म करे वफ़ाक़ी हुकूमत पारां ॿेटनि लाइ जारी कयल नोटिस वापसि वरितो वञे। आख़िर में नौजवान रागी मोइन अहमद जलबाणी क़ौमी गीत ॻाए महफ़िल खे झूमाए छॾियो।